पीरे जो ॻोठ पुलिस बि मुबैना मुक़ाबले में 3 ॼणनि खे ॾोहारी ॼाणाए मारण वारी दावा कूड़ी कूड़ी जेका आहे साबित थी आहे। किंगरी जी अदालत पुलिस मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो आहे। 4 SHOs ऐं 8 अहलकारनि खे अदालत मुअतल करण जो हुकुम ॾिनो। किंगरी जी अदालत 4 SHOs ऐं 8 अहलकारनि ख़िलाफ़ मुहकमानी कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो आहे। पुलिस हथां मारिजी वियल 3 ॼणनि जे वारिसनि सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच केस सिविल कोर्ट ॾांहुं मुंतक़िल कयो हो, जंहिं अॼु इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे। पीरे जो ॻोठ पुलिस जी मुबैना मुक़ाबले में 3 ॼणनि खे ॾोहारी ॼाणाए मारण वारी दावा कूड़ी साबित थी आहे। किंगरी जी अदालत पुलिस मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो आहे ऐं 4 SHOs समेत 8 अहलकारनि खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ पीरे जो ॻोठ जे रिपोर्टर बिलावल जुड़ेजो खां। बिलावल, छा तफ़सील आहे नवां वटि? पीरे जो ॻोठ पुलिस पारां इहा कार्रवाई कई वई हुई। मुबैना मुक़ाबले में 3 ॼणनि खे ॾोहारी ॼाणाए मारियो वियो हो, जेका अदालत पारां इहा दावा कूड़ी करार ॾिनी वई आहे। जी बिल्कुल, मैं तव्हां ॿुधाईंदा हलूं त 4 महीना अॻु बराबरी जेतोई थाणे जी हद में खैरपुर पुलिस जेको आहे मुबैना मुक़ाबलो कयो, जंहिंमें 3 ॼणनि खे जेको आहे उहो खैरपुर पुलिस फुल फ्राई करे छॾियो, जंहिंमें ताजूदरे जो रहवासी आहे अलीदीनो अबड़ो ऐं धणी बख्श अबड़ो ऐं पीरगोट जो रहवासी वकार सोलंकी खे मुबैना मुक़ाबले में जेको आहे फुल फ्राई करे छॾियो। जंहिंखां पोइ धणी बख्श अबड़ो ऐं जेको अलीदीनो अबड़ो आहे हुनजे वारसनि पारां हाई कोर्ट में जेको आहे उहा पटिशन दाख़िल कई वई। हाई कोर्ट जेको आहे उहो केस हलाईंदे पीरगोट जेको आहे सिविल कोर्ट किंगरी में उहो केस जेको आहे रेफर कयो हो। अॼु हुनजी जेको आहे उहा जेको आहे फतवा आई आहे। हुन में सिविल जज किंगरी बिलावल रफ़ीक रोई पारां इहो चयो वियो आहे त जेको पुलिस जेको आहे उहो पूरो मुक़ाबलो ॼाणायो, जुड़तो मुक़ाबलो कयो, जंहिंमें 4 SHO ऐं 2 DSP समेत 12 पुलिस एहलकारनि खे जेको आहे उहो मुअतल करे छॾियो आहे ऐं IG सिंध ऐं DIG सखर ऐं SSP खैरपुर खे इहो हुकुम जारी कयो आहे इन्हनि खे मुअतल करे इन्हनि खे तव्हां हयात जेके ड्यूटीअ तां जेको आहे उहो इन्हनि खे फारिग करे इन्हनि खे लाइन में जेको आहे उहो रखियो वञे, किथे बि इन्हनि खे चार्ज न ॾिनी वञे। जंहिंखां पोइ जेको आहे हिन वारसनि पारां जेको आहे कोर्ट सगोरीअ मां जेकी उमेद रखी हुई उहा अॼु हुन वारसनि जी जेका आहे उमेद उहा पूरी थी आहे। जी बिलावल, वॾी ख़बर आहे। इन वाक़े जो पस मंज़र में ॿुधाइजो, कॾहिं पीरे जो ॻोठ पुलिस पारां इहा कार्रवाई कई वई हुई? मुबैना मुक़ाबले में 3 ॼणनि खे पुलिस ॾोहारी ॼाणाए मारे विधो, इहो वाक़ियो कॾहिं पेश आयो हुयो? जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो वाक़ियो 4 महीना अॻु पेश आयो हुयो। जेके ताजूदरे जा जेके रहवासी आहिनि, शिकारपुर ज़िले जो ताजूदरो जेको शहर आहे उतां जा रहवासी जेके धणी बख्श अबड़ो अलीदीनो अबड़ो आहिनि ऐं पीरगोट जो जेको रहवासी आहे वकार सोलंकी, उहे हिते कचे में चित्र पकड़ आया हुया। उनजे वारसनि जो इहो चवणो हो हुते पुलिस जेको आहे हिननि खे पहिरियां पकतो, इलाइक़े वासियुनि जो बि इहो चवणो हो, जॾहिं इलाइक़े वासियुनि जी शायदि ऐं जेका आहे हुन में कोर्ट में ॾिनियूं, जंहिंखां पोइ ठीकु आहे। बिलावल जुड़े जो महिरबानी अव्हां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।